चवणी आहे त वण वण पंहिंजी छांव, गिदिरे गिदिरे पंहिंजो साहु। हर हिक में पंहिंजी मणिया आहे, पंहिंजी ख़ूबी आहे ऐं उन ख़ूबीअ, उन ख़ुशबूअ, उन साह, उन सभा मां हर हिकु सुञातो वञे थो। पोइ हिकिड़ा हलकड़ा ऐं ख़सीस आहिनि, हिकिड़ा बरजुस्ता ऐं इंतिहाई वॾा आसमान जहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन दुनिया में रहनि था, जेके हर हिक जे लाइ बाज जो बुढ़ो थींदा आहिनि। ऐं हर क़िस्म जे माण्हुनि खे पंहिंजो पंहिंजो रोल असाइन थियल आहे, हू उन ते अमल पैरा आहे। पर पोइ नंढड़ियूं ख़सीस शयूं रखी के माण्हू उन्हनि जा वॾा होका ॾींदा आहिनि ऐं बांवर कराईंदा आहिनि त गोया वॾी का जंग फ़तेह करे आया आहिनि, वॾो को मारको फ़तेह करे आया आहिनि। अहिड़नि ख़सीस हलकड़नि ऐं अमल माणक जहिड़नि माण्हुनि में फ़र्क़ु तमीज़ कीअं कजे, इन ते लतीफ़ साईंअ जो हिकिड़ो बैत आहे, सिप मोती पेट में कुछे की न मुहा। जेतोणीकि सिप समुंड जे गहराइनि में ऊन्हाइनि में हूंदी आहे, पर पेट में हूंदो अथसि हीरो, अमुल माणिक, जेको अमुल थींदो आहे, जंहिंजो अमुल यानी मुल्ह कथे न सघिजे, जंहिंजो मुल्ह लॻाए न सघिजे, उहो हीरो हुन जे पेट में थो थिए। पर उहा सिप कॾहिं बि मुंहां कुछे नथी, होको नथी ॾे, पॾाए नथी, बांवर नथी कराए, लोक खे नथी ॿुधाए त संदसि पेट में हीरो आहे। पर उन जे उबतड़ कुकड़ जंहिंखे आनू कुड़ में थिए त उन जी ख़सलत आहे कुकड़ काकारींदी आहे ऐं काकारींदी वॾे वात कह कह जो आवाज़ु कढंदी आहे, सॼे राज खे ख़बर पवंदी त कुकड़ हाणे आनू लाहिण वारी आहे। जेकॾहिं कुकड़ जे आने खे हीरे सां भेट ॾियूं त टको लहे, छाकाणि त हीरे जो मुल्ह कथे न सघिजे ऐं कुकड़ जे आने जो उन जे भेट में मुल्ह कथिबो त टको थींदो। पर तंहिं हूंदे बि कुकड़ वॾे वाक ऐलान करियो, जग जहान खे ॿुधायो, ओड़े पाड़े खे शाहिद करियो, पोइ थी आनू लाहे। इन वजह असांखे सम्झणु घुरिजे त अहिड़ा माण्हू जेके हर हर होका ॾेई सॼे जग खे बांवर कराइनि ऐं वतन ॿुधाईंदा पंहिंजे वातां पंहिंजी तारीफ़ मां न ढापनि, पक सम्झी वञिजे त उन्हनि वटि इहो कुकड़ जो आनू यानी ख़सीस वखर आहे, जेको विकामे नथो, तॾहिं हर हर होको थो अचे, पर हीरे जो होको न ईंदो आहे। सिप मोती पेट में कुछे की न मुहा, कुकड़ आनू कुड़ में घर घर करे गवाह।